अॼुकल्ह चुप रहणु बहितरु आहे। माण्हू जल्दी में बुरो सम्झनि था। को फ़ाइदो न आहे सुठे थियण जो। हीअ दुनिया वारा सुठे माण्हू जो क़दुरु न आहिनि कंदा। दुनिया में सभिनी खे छॾे ॾे, बसि अलाह खां उमेद कॾहिं बि न छॾिजांइ। मुसीबत में सभु छॾे वेंदा, पर अलाह पंहिंजे ॿाननि खे कोन छॾींदो आहे। जेकी अॼु वक़्तु मिलण जो कोन था ॾियनि, ज़िंदगी भर छा साथ निभाईंदा। हीअ दुनिया बि केॾी न अजीब आहे। जॾहिं हलणु न पियो अचे, माण्हू असांखे किरणु कोन पिया छॾनि। अॼु जॾहिं हलणु सिखिया आहियूं त सभु असांखे किराइण में लॻा पिया आहिनि। चनेसर पैसा त सिर्फ़ु जीअण लाइ आहिनि, ख़ुशि रहण लाइ त पंहिंजनि जी ज़रूरत हूंदी आहे। मगर हिन दुनिया में हिकु इंसान अहिड़ी मख़लूक आहे जंहिंजो ज़हर उन जे ॾंदनि में न, ॻाल्हाइण में आहे। वक़्त जो वक़्त में क़दुरु कयो, छो जो वक़्त वटि बि एतिरो वक़्तु कोन हूंदो जो तव्हांखे ॿीहर वक़्तु ॾिए। हीअ दुनिया बि अजीब आहे। माण्हू कमाई पुछंदा आहिनि, घणो थो कमाई? ईअं न आहिनि पुछंदा त कीअं थो कमाई।